डोकरी का इसरार सरगाणी जी रिपोर्ट मुताबिक़ डोकरी वहणी का ठहंदड़ राधण रोड करप्शन जे वर चढ़ी वियो। काफ़ी अर्सो ख़राब रहंदड़ बाढ़ वाया राधण रोड करोड़ों रुपयनि जी बजट से मंजूर थियल रोड में नाक़स मटीरियल इस्तेमाल कयो पियो वञे। रोड के रगड़ो ॾेई ऐं उन जे मथां सनी मिट्टी वारे क्रश नाले मात्र ॾेई ग़रीब अवाम के राज़ी कयो पियो वञे। डंपर जी जगह ते कारो डामर जी जगह ते कारो सड़ियल तेल इस्तेमाल कयो पियो वञे। ठहंदड़ रोड ते कंहिं बि जगह ते को बि पत्थर इस्तेमाल नाहे कयो वियो। मिट्टी वारी सनी क्रश जे मथां 1 खां 1.5 इंच जो कारपेट ॾेई जुगाड़ी कमु करे राज़ी कयो पियो वञे। इन्ही तरीक़े सां ठहंदड़ रोड बि मुश्किल सां साल बि हली सघंदो। इंजीनियर साहिब ठेकेदार खे फ़ाइदे ॾियण में मसरूफ़ अमल। PS 13 जे MPA आदिल ख़ान उन्नड़ MN नज़ीर ख़ान बुघियो खे इन ठहंदड़ बाढ़ राधण रोड ते नज़रसानी करे करप्शन कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।